तंहिंजे करे चुगल खोरी वॾो गुनाह आहे। असीं के जाइ ते वेठा आहियूं, को मुसलमान बे मुसलमान भाउ जी गिला करे पियो, अवल त गिला माण्हू ॿुधे ई न, पर जेकॾहिं ॿुधी वठे त पोइ उन मुसलमान भाउ ताईं न पहुचाए, उनखे पाण ताईं महदूद करे छॾे, दफ़न करे छॾे, फितनूं उते ई ख़तम थी वेंदो। पर जेकॾहिं उन ताईं पहुचाईंदा, लाज़मी ॿई ॼणा विढ़ंदा ऐं तव्हांजो किरदार मशकूक थी वेंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ यतलक्कल मुतलक्कियान अनिल यमीन व अनिश शिमाल क़ईद मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां, क़ुरान मजीद जी 50 नंबर सूरत सूरह काफ़ ऐं उन्हे मंझां 2 आयतूं तिलावत कयूं वयूं। ही उहा सूरत आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हर जुमे ते खुतबे जे अंदरि तिलावत कंदा हुआ। इन ही सूरत जे अंदरि फ़िक्र आख़िरत, मौत जो ज़िक्र ऐं क़यामत जो मंज़र पेश कयो वियो आहे। ही जेकी 2 आयतूं मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कयूं, इहे बि इंतहाई अहम आयतूं आहिनि जेके इंसान खे ख़बरदार कनि थियूं त तव्हां जॾहिं बि ज़बान मां के अल्फाज़ कढो त सोचण ऐं सम्झण खां पोइ अल्फाज़ अदा कंदा करियो। ईअं न थिए जो अहिड़ा अल्फाज़ ज़बान मां निकिरी वञनि जेके तव्हांखे जहन्नम ताईं पहुचाए छॾीनि। अल्लाह ताला फरमाए थो त 2 मलाइक इंसान जे साॼे ऐं खाॿे वेठल आहिनि। हिकिड़ो साॼे तरफ़ आहे, ॿियो खाॿे तरफ़ आहे। साॼे तरफ़ वारो नेकियूं लिखे थो, खाॿे तरफ़ वारो गुनाह लिखे थो। ऐं अॻिते फरमायाई मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। इंसान पंहिंजी ज़बान मञा को बि लफ़्ज़ कढे थो, लिखण वारो मलाइक तयार वेठो आहे जेको इंतहाई निगहबान आहे। का बि शइ उन खां मिस कोन थी थिए, वो तयार आहे उन्हनि अल्फाज़ खे लिखण जे लाइ। अल्लाह ताला सूरह इन्फ़ितार जे अंदरि बि इन ॻाल्हि जो ज़िक्र फरमायो। फरमायाई इन्न अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। फरमायाई बेशक तव्हां ते निगहबान आहिनि, हिफ़ाज़त करण वारा आहिनि, किरामन सगोर आहिनि, भलारा आहिनि, कातिबीन लिखण वारा आहिनि, यअलमून मा तफ़अलून तव्हां जेकी कुझु करियो था उन जी ॼाण रखनि था। त इंसान पंहिंजी ज़बान मां को लफ़्ज़ कढे, को अमल करे, उहे मलाइक नोट कनि था। ऐं इन जे करे हर इंसान ख़ुसूसन मुसलमान ते लाज़िम आहे त पंहिंजी ज़बान जो सही इस्तेमालु करे। ही जेकॾहिं ज़बान तव्हां सही इस्तेमालु करियो था त नतीजो जन्नत आहे। केतिरियूं हदीसूं आहिनि। सिर्फ़
अल्लाह जो जिक्र करे, अल्लाह जे जिक्र सां, ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र करे, फहम सां, समझ सां, माना मफ़हूम ज़हन में रखंदे, यो कलमे ला इलाहा इल्लल्लाह इंसान खे जन्नत में पहुचाए थो। हालांकि नंढड़ो कलमो आहे, पढ़ने में केतिरो टाइम लगे थो, पर ज़बानी न अक़ीदो बि हुजे त अल्लाह खां सवाइ को हक़ीक़ी माबूद न आहे, को दुआऊं ॿुधण वारो कोन्हे, को मुश्किल कुशा हाजत रवा कोन्हे। इहो अक़ीदो रखी कलमे खे अदा करे थो, दिल सां अमल बि करे थो, इहो कलमो उनखे जन्नत में पहचान जे लाइ काफ़ी आहे। पर जेकॾहिं ज़बान मां अहिड़ो लफ़्ज़ कढे थो जंहिंसां अल्लाह ताला नाराज़ थी वञे, त बाज़ औक़ात अहिड़ा जुमला जिन खे असीं मामूली सम्झंदा आहियूं, इंसान खे जहन्नम में पहुचाए छॾींदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां ॾिसो, सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर हिकु दफ़े सहाबा खे ख़िताब करे चई, मई यज़मन ली मा बैन लहयैहि व मा बैन रिजलैहि अज़मन लहुल जन्नह। केरु आहे जेको मूंखे ज़मानत ॾे, ॿिनि शयुनि जी हिफ़ाज़त कंदो, उन्हनि जो नाजाइज़ हराम इस्तेमाल न कंदो, ऐं जन्नत जी बिशारत ॾियण जे लाइ तयारु आहियां। पहिरीं शइ, इंसान जी शर्मगाह, हराम कम न कंदो, ज़िना न कंदो, इग़लामबाज़ी न कंदो, जेके बि गुनाह शर्मगाह सां वाबस्ता आहिनि उहे गुनाह न कंदो। ऐं ॿी शइ पाण फरमाइनि था, ॿिनि ॼाड़ियुनि जे विच में जेका ज़बान आहे उन जो ग़लति इस्तेमाल न कंदो। अल्लाह जो नबी चवे थो, ऐं ज़मानत ॾियण लाइ तयारु आहियां त अल्लाह उनखे जन्नत अता कंदो। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त ज़बान जे सही इस्तेमाल जी केतिरे क़दुरु अहमियत आहे। तव्हां ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु दफ़े सहाबा खे ख़िताब करे चयो त मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर, जंहिं माण्हू जो अल्लाह ते ईमान आहे ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आहे, फलयकुल खैरन औ लियस्मुत, उनखे घुर्जे या त ज़बान मां भली ॻाल्हि कढे वरना ख़ामोश रहे। अहिड़ी ॻाल्हि न कढे ज़बान में जंहिंजे करे जहन्नम में पहुची वञे। हिकु दफ़े हिकिड़े साहबी सुवाल कयो, अल्लाह जे रसूल, मन नजात, छुटकारो कहिड़ी ॻाल्हि में आहे? कहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे अपनाए ऐं क़यामत ते ॾींहुं छुटकारो हासिल करे वञा, नजात हासिल करे वञा? अल्लाह जे प्यारे पैगंबर उनखे टे ॻाल्हियूं ॿुधायूं। टेई ॻाल्हियूं हर दौर जे हवाले सां, पर ख़ुसूसन हिन दौर जे हवाले सां इंतहाई अहम आहिनि। पाण फरमाइनि था, पहिरीं ॻाल्हि, अमलिक अलैक लिसानक, पंहिंजी ज़बान कंट्रोल में रख, ज़बान जो नाजायज़ इस्तेमाल न कर। अॼु उहो दौर अची चुको आहे, हर माण्हू वटि मोबाइल आहे, सोशल मीडिया खे इस्तेमाल करे पियो, फेसबुक खे इस्तेमाल करे पियो, ऐं जेकी वणेसि सो लिखंदो वञे। कॾहिं मालूम न कंदो आलिम कंहिंखां थी ॻाल्हि जेका लिखां पियो सही आहे या न, हिन ॻाल्हि जे लिखण जा नतीजा कहिड़ा निकिरंदा, बसि लिखंदा वञनि। हर सूरत में उन्हनि खे लिखणो आहे, कुझु न कुझु, को चाहे उहा शइ रब खे नाराज़ करण वारी हुजे। अल्लाह जे नबी फरमाए, पंहिंजी ज़बान खे कंट्रोल में रख। ॿी ॻाल्हि, वली साक बैतुक, तुंहिंजो घर तुंहिंजे लाइ कुशादो थी वञे। पंहिंजो ज़्यादा वक़्तु घर में रह, ख़ुसूसन जॾहिं फितना हुजनि,
ही दौर फितननि जो दौर आहे। अल्लाह जे नबी उन जे लाइ हिकिड़ो इलाज इहो ॿुधायो त माण्हू ज़्यादा खां ज़्यादा टाइम पंहिंजे घर जे अंदरि गुज़ारे। उहे माण्हू जेके सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा आहिनि, 12-1 बजे ताईं पंहिंजो टाइम ज़ाया कनि पिया, सोचीनि त इन ई कचहरी में केतिरा गुनाह कंदा हूंदा कि मुसलमान भाउ जी ग़ीबत, गिला, कूड़, फुज़ूल ॻाल्हियूं केतिरो पंहिंजो टाइम तबाह कनि था ऐं अहिड़ा कम कनि पिया जेके जहन्नम में वठी वञण वारा आहिनि। ज़्यादा खां ज़्यादा पंहिंजो टाइम घर में गुज़ारे, ॿाहिरि हूंदो अफ़वाहूं ॿुधंदो, बिना तहक़ीक़ जे अफ़वाहूं अॻिते हलाईंदो, माण्हुनि खे परेशान कंदो। अल्लाह जे नबी फरमायो ज़्यादा खां ज़्यादा टाइम पंहिंजे घर जे अंदरि गुज़ारे, घर उन जे लाइ कुशादो थी वञे। ऐं टी ॻाल्हि वब के अला ख़तियतिक, पंहिंजे गुनाहनि ते रो वही सोच दुनिया में मूं केतिरा गुनाह कया आहिनि, ज़िंदगी में मूं केतिरा दफ़ा अल्लाह जी नाफ़रमानी कई आहे, अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी कई आहे। जॾहिं सोचींदे हूंदे मोमिन त सही सिधी ॻाल्हि आहे, रोई पवंदे त मूं केतिरा दफ़ा अल्लाह जी नाफ़रमानी कई, अल्लाह जूं हदियूं टोड़ियूं, प्यारे पैगंबर जी मुनाफ़रमानी कई। गुनाहनि ते रोंदे सही सिधी ॻाल्हि आहे अल्लाह ताला जी रहमत जोश में ईंदी ऐं रब इन ॻाल्हि ते क़ादिर आहे तुंहिंजा सभु गुनाह माफ़ करे जन्नत में दाख़िला ॾेई छॾे। पर असां मां घणा अहिड़ा बि अल्लाह रहम फरमाए जेके गुनाह करे वरी फ़ख्र कनि पिया, गुनाह खे मुश्तहर कनि पिया, फेसबुक ते वीडियो जी सूरत में बजाए नदामत जे, बजाए पशेमानी जे गुनाहनि ते फ़ख्र कनि पिया। मूंखे ॿुधायो उन्हनि माण्हुनि जो हाल छा थींदो। अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजी पूरी उम्मत लाइ मुआफ़ी आहे सिवाइ उन्हनि जे जेके मुजाहिरीन आहिनि। सहाबा पुछो अल्लाह जे रसूल मुजाहिरीन केरु आहिनि? पाण फरमाइनि था उहे माण्हू जिन गुनाह कया अल्लाह संदन गुनाहनि ते पर्दा विझी छॾिया। ही सुबुह जो उथियो ऐं दुनिया खे फ़ख्रिया ॿुधाए थो त मूं फलाणा फलाणा गुनाह कया, रब पर्दो विझी छॾियो, हिन माण्हुनि खे फ़ख्र मां ॿुधायो। ऐं अॼु केतिरा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके गुनाह जो बयान फ़ख्र सां कनि था, तकबुर सां कनि था। त अल्लाह जे रसूल असांखे इहा नसीहत कई आहे फितननि जे दौर जे अंदरि पंहिंजी ज़बान कंट्रोल में रखो। पाण सुगरा फरमाइनि था, सही बुखारी जी हदीस आहे, इन्नल अब्द लयतकल्लमु बिल कलिमति मिन रिज़वानिल्लाह। पाण फरमाइनि था कॾहिं बानू ईअं बि कंदो आहे पंहिंजी ज़बान में जा अहिड़ो जुमिलो कढंदो आहे जंहिंसां अल्लाह राज़ी थी वेंदो आहे। ला युल्की बिहा बालन, ही जुमिलो त कढंदो आहे पर उन जुमिले खे अहमियत कोन ॾींदो आहे, उनखे मामूली सम्झंदो आहे। पर नतीजो छा थींदो आहे? यरफ़हुल्लाहु बिहा दरजातिन, अल्लाह उन जुमिले जे करे हिन जा दर्जात बुलंद करे छॾियो। ज़बान मां अहिड़ी ॻाल्हि कढियाई जेका अल्लाह खे वणी वई, दीन जी ॻाल्हि आहे, अख़लाक जी ॻाल्हि आहे, नेकी जी ॻाल्हि आहे, हिन उनखे मामूली सम्झियो पर राज़ी थी वियो। ऐं उनजे उबतड़ पाण फरमाइनि था व इन्नल अब्द लयतकल्लमु बिल कलिमति, बानू कॾहिं कॾहिं ज़बान मां अहिड़ो जुमिलो कढंदो आहे मिन सख़तिल्लाह, जो अल्लाह नाराज़ थी वेंदो आहे। ला युल्की बिहा बालन, हिनखे परवाही कोन हूंदी आहे त कहिड़ो जुमिलो मुंहिंजी ज़बान मां निकितो आहे, अहमियत ई कोन ॾींदो आहे, पर रब नाराज़ थी वेंदो आहे। यहवी बिहा फी जहन्नम, पाण फरमाइनि था उन जुमिले जे करे जहन्नम में वञी किरंदो आहे। हिकिड़ी हदीस आहे लफ़्ज़नि एतिरो हेठि हलियो वेंदो आहे जेतिरो मशरिक़ ऐं मग़रिब हिक ॿिए खां दूर आहिनि, एतिरो हेठि हलियो वेंदो आहे हिकिड़े जुमिले जे करे जहन्नम में। पर छा आहे तिन पंहिंजी ज़बान मां कढी छॾियो ऐं उनखे अहमियत कोन ॾिनाई। अॼु पाण घणो करे ज़बान जो तमामु घणो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं ज़बान मज़ा जुमिला निकिरंदा वेंदा आहिनि, असांखे ख़बर ई कोन हूंदी आहे त एॾा ख़तरनाक जुमिला आहिनि जेके अल्लाह खे नाराज़ करे सघनि था ऐं मूंखे जहन्नम में पहुचाए सघनि था। ॾिसो
सब खां पहिरीं रब्बुल आलमीन जे बारे में असांखे मोहतात रहणो आहे। हिकिड़ो मुंहिंजो जुमिलो कंठ ॾेई छॾियो, को बि माण्हू अल्लाह जे बारे में, अल्लाह जे नालनि जे बारे में, अल्लाह जी सिफ़तनि जे बारे में का बि ॻाल्हि क़ुरान हदीस खां ॿाहिरि न करे। यादि रखी छॾियो, रब खे अहिड़ो को बि नालो कोन्हे ॾियणो जेको क़ुरान हदीस में मौजूदु न आहे। इहो इल्हाद आहे अल्लाह जे नालनि में। जीअं असां वटि शाइरनि रब खे पंहिंजे तरफ़ां नाला ॾेई छॾिया, को बरोच पियो चवे, को जखरो पियो चवे, को पुनू पियो चवे, को राणू पियो चवे, या रब जी तौहीन आहे। नाकाम आशिकनि जा नाला तव्हीं रब्बुल आलमीन खे ॾियो पिया। जेके आशिक हुआ उन्हनि जा नाला तव्हां अल्लाह ताला खे ॾियो पिया। ही रब जी इज़त आहे। कुरान में छा फरमायाई सूरह आराफ जे अंदरि, वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। फरमाई रब जा सभु नाला सुहिणा आहिनि, जॾहिं बि अल्लाह खे पुकारियो उन नालनि जे ज़रिए पुकारियो। कुरान में नाला आहिनि, हदीस में नाला आहिनि, अर रहमान आहे, अर रहीम आहे, अल करीम आहे, केतिरा नाला आहिनि। सिर्फ़ 99 कोन्हे, 99 नाला यादि करे थो बिशारत आहे जन्नत जी। रब जा नाला त एतिरा आहिनि जेके गाणे टे खां ॿाहिरि आहिनि। के नाला अहिड़ा आहिनि जेके अल्लाह कंहिंखे कोन ॿुधाया आहिनि, पंहिंजी मखलूक में जा, पंहिंजे ग़ैब जे अंदरि महफ़ूज़ रखिया आहिनि। तंहिंजे करे अल्लाह जे नालनि जो को तादाद महदूद कोन्हे, लामहदूद नाला आहिनि। पर 99 नाला यादि करे थो, उन मुताबिक़ अक़ीदो बनाए थो, अमल बनाए थो। अल्लाह जे नबी उन जे लाइ बिशारत ॾिनी आहे। कुरान करीम जे अंदरि सूरह आराफ, कुरान जी 7 नंबर सूरत आहे, इन जी ग़ालिबन 31 नंबर आयत कॾहिं पढ़ो, अल्लाह उन जे अंदरि गुनाहनि जो ज़िक्र कयो आहे। पर पहिरीं हल्को गुनाह, उन खां पोइ वरी जेको ॻरो गुनाह, माना स्टेप बाय स्टेप मथे, वरी उन खां मथे वॾो गुनाह, वरी उन खां मथे वॾो गुनाह। अल्लाह ताला, तव्हां हैरान थी वेंदा, जेके शिरक असीं सभ खां वॾो गुनाह चवंदा आहियूं, उन गुनाह खे बयान करण खां पोइ हिकिड़ो ॿियो गुनाह उन खां बि बाद में बयानु कयो आहे, जंहिंजे मुफ़सरीन चयो आहे त इहो गुनाह शिरक खां बि वॾो आहे। अल्लाह शिरक खे हेठि बयानु कयो आहे, उन गुनाह खे शिरक खां मथे बयानु कयो अथसि। उहो गुनाह कहिड़ो? अन तक़ूलू अलल्लाहि मा ला तालमून, तव्हां अल्लाह जे बारे में अहिड़ी ॻाल्हि करियो जंहिंजो तव्हांखे इल्म न आहे। अॼु फेसबुक ते हर को अल्लाह जे तरफ़ां ॻाल्हियूं लिखियो वेठो आहे, रब ये फरमाता है, रब हीअं थो चवे। किथे आहे? छा क़ुरान में आहे? रब फरमायो हूंदो त क़ुरान में हूंदो न, रब फरमायो हूंदो त अल्लाह जे रसूल जी हदीस में हूंदो न। जेकॾहिं क़ुरान हदीस में न आहे तो कीअं अल्लाह जे बारे में ॻाल्हि कई त अल्लाह तो फरमाए? इहो रब ते बहतान आहे, कौल बिला इल्म आहे, ऐं अल्लाह ते कौल बिला इल्म शिरक खां वॾो गुनाह। यादि रखी छॾियो, कॾहिं रब जे बारे में पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि न करियो। ॾिसो क़ुरान में आया, हदीस में आया न, इहो तमामु वॾो गुनाह आहे, कॾहिं बि न। ॾिसो हिकिड़े माण्हू इहा ग़लती कई, रुगो अल्लाह ताला जी सिफ़त जेका मग़फ़िरत जी सिफ़त आहे उन जे बारे में ग़लति ॻाल्हि कयाई। सही बुखारी जी रिवायत आहे, ॿ मुसलमान पाण में विड़ी पिया कंहिं ॻाल्हि तां, हिकिड़ो नाराज़ थी वियो। नाराज़ थियण खां पोइ हुन कसम कयो, वल्लाहि ला यग़फ़िरुल्लाहु लिफ़ुलानिन, अल्लाह जो कसम, अल्लाह फलाणे खे माफ़ कोन कंदो। अॼु पाण मां घणा अहिड़ा आहिनि, ख़ुदि असां बाज़ औक़ात ये जुमिला ॿुधाइनि केते नाराज़ थींदा आहिनि, से अल्लाह हिन खे कॾहिं माफ़ कोन कंदो, अल्लाह हिन खे माफ़ कंदो ई कोन। अल्लाह जा बाना, इहो हक़ तोखे कंहिं ॾिनो? हू त अल गफ़ार आहे, अल गफ़ूर आहे, अर रहमान आहे, जंहिंखे चाहे माफ़ करे छॾे। ला युसलु अम्मा यफ़लु, अल्लाह जेकी कुझु करे थो उन खां पुछी नथो सघिजे। को पुछण वारो पैदा ई कोन थियो आहे जो अल्लाह खां सुवाल करे। जेकी कुझु करे करे सघे थो। ही नाराज़ थियो, छा चयो? अल्लाह जो कसम, अल्लाह फलाणे खे माफ़ न कंदो। शायदि नेकोकार हो,
दिमाग में नेकी अची वई, बाज़ औक़ात नेकी यादि रखी छॾियो तकब्बुर पैदा कंदी आहे ऐं के गुनाह अहिड़ा आहिनि जेके न्याज़मंदी पैदा कंदा आहिनि। तंहिंजे करे इमाम हसन बसरी जो तारीख़ी कौल आहे त उहो गुनाह जंहिंसां तुंहिंजे दिलि में नदामत पैदा थिए, पेशेमानी पैदा थिए, रुजू अल्लाह जी कैफ़ियत पैदा थिए, तौबा जी तौफ़ीक़ मिले, उन नेकी खां चङो आहे उहो गुनाह जंहिंजे करण सां तो में तकब्बुर पैदा थी वञे। इराब आहिनि नेकी करे आ त मुतकबिर थी वञा, हाणे उहो हाजी आहियां, जीअं चाहियां तीअं करियां, गुनाह सभु माफ़ थी चुका आहिनि, ऐं नमाज़ी आहियां, दिमाग़ में तकब्बुर अची वियो हुयो। होॾां हिकिड़ो मुस्लमान गुनाह करे थो, पशेमान थिए थो, रब जे आॾो झुके पवे थो, अल्लाह खे झुकण महबूब आहे, रब खे तकब्बुर महबूब न आहे, छो त तकब्बुर सिर्फ़ अल्लाह जी सिफ़त आहे। हिन बि नेकोकार माण्हू दिमाग़ में अची वई ॻाल्हि, अल्लाह जो कसम अल्लाह तोखे कॾहिं माफ़ न कंदो। अल्लाह ताला फरमाए मन ज़ल्लज़ी यतअल्लाह अलैहि, ही केरु आहे जेको मुंहिंजो कसम खणे थो, केरु आहे जेको मुंहिंजो कसम खणी चवे थो त अल्लाह कोन बख़्शींदो, हिन खे कंहिं हक़ ॾिनो। पोइ अल्लाह छा कयो? अल्लाह हिकिड़ो सही बुखारी जी हदीस आहे, रब्बुल आलमीन उन माण्हू खे जे कसम खयो उनखे जहन्नम रसीद करे छॾिया, ऐं जंहिंजे बारे में कसम खयो हुआ ई त अल्लाह हिनखे माफ़ न कंदो, अल्लाह हुनखे जन्नत अता करे छॾी। मुंहिंजो रब अल क़ादिर आहे, हर शइ ते कुदरत रखे थो, तोखे हक़ कंहिं ॾिनो, बख़्श करणु सदा ॾियणु अल्लाह जो हक़ आहे न, तो कसम कीअं खयो? त रब्बुल आलमीन जे बारे में यादि रखी छॾियो, का बि अहिड़ी ॻाल्हि न करियो अल्लाह जे बारे में जंहिंजो दलील क़ुरान हदीस में मौजूदु न हुजे, ऐं भई सोचो ते भेट करियो। जॾहिं अल्लाह जे बारे में अहिड़ी ॻाल्हि नथा करे सघूं त उन्हनि माण्हुनि जो हाल छा थींदो जेके अल्लाह ताला जी ज़ात जी तौहीन कनि था। बदबख़्त आहिनि न काफ़ी, सोशल मीडिया खां पोइ त इहे शयूं आम थी वयूं आहिनि, अल्लाह जी तौहीन कनि पिया, प्यारे पैगंबर जी तौहीन कनि पिया, अल्लाह जे बारे में अहिड़ी ॻाल्हि करणु जंहिंजो इल्म न आहे, उनजी सज़ा केॾी वॾी आहे त जेके रब्बुल आलमीन खे घटि वधि ॻाल्हाइनि था, ज़ालिम शान में गुस्ताखी कनि था, उन्हनि जो हाल छा थींदो? उलमा जी फ़तवा उन इस्लाम सां तालुक़ ई कोन्हे, अहिड़े माण्हू जो इस्लाम सां तालुक़ ई न आहे जेको अल्लाह ताला खे घटि वधि ॻाल्हाए, गारगंद करे, उहो कुफर करे थो, रुगो मज़ाक करे थो, अल्लाह उन मज़ाक खे बि कुफर करार ॾिनो। कुल अबिल्लाहि व आयातिही व रसूलिही कुंतुम तस्तहज़िऊन ला तातज़िरू क़द कफ़रतुम बाद ईमानिकुम। अल्लाह ताला फर पैगंबर तू उन्हनि खे चओ, छा तव्हीं अल्लाह सां मज़ाक करियो था, अल्लाह जी आयतनि सां मज़ाक करियो था, अल्लाह जे रसूल सां मज़ाक करियो था? को उज़र न करियो, तव्हां ईमान आणण खां पोइ कुफर कयो, उहे कुफर जा मुर्तकिब आहिनि, इस्लाम सां उन जेको वास्तो ई कोन्हे। तंहिंजे करे अल्लाह जे बारे में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे करणी। उन खां पोइ जॾहिं बाननि जो वारो अचे थो, अल्लाह जो हिकिड़ो दलील आहे ऐं आया हदीस सही आया न रिवायत कई वई आहे, तंहिंजे करे पाण सुगन फरमायो त मन काल अलैया मालम अकुल फलियतबव्वा मक़अदहु मिनन नार। सही बुखारी जी हदीस, जंहिं माण्हू मुंहिंजे बारे में अहिड़ी ॻाल्हि कई जेका मूं न कई आहे, उहो माण्हू पंहिंजो ठिकाणो जहन्नम खे बना। अॼु केतिरा माण्हू आहिनि जेके फौरन अल्लाह जे रसूल ते बहतान हणी छॾींदा आहिनि। बाबा हदीस आहे, हदीस जे अंदरि आहे, हाणे सफ़र जो महीनो गुज़रियो, हिकिड़ी कूड़ी रिवायत जंहिंजो अल्लाह जे रसूल सां को तालुक़ ई कोन्हे, हथ ठोकी रिवायत बिना सनद जे, हिकिड़े पीर साहब पंहिंजे माना हैंड बिल जे अंदरि लिखी हुई त नऊज़ बिल्लाह पाण सुगुरा फरमाइनि था, जंहिं मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी त सफ़र जो महीनो हाणे ख़तम थी वियो आहे, ऐं उनखे जन्नती बिशारत ॾींदुसि। लफ़्ज़नि मजाई ज़ाहिर थिए पियो त कूड़ी ॻाल्हि, माना जे सफ़र जे वञण जी ख़ुशख़बरी ॾिनी, छा सफ़र ख़राब महीनो आहे? छा कंहिं चयो सफ़र ख़राब महीनो आहे? कंहिं चयो मनूस महीनो आहे? जॾहिं पाण सुगुरा फरमाइनि था, सही बुखारी हदीस आहे, ला सफ़र
सफ़र जी नऊसत का शइ कोन्हे, सफ़र जी नऊसत का शइ कोन्हे। जॾहिं प्यारो पैगंबर पंहिंजी मुबारक ज़बान सां चवे पियो, उन जे मुक़ाबले में कूड़ी रिवायत हिकिड़ो पीर पंहिंजे हैंडबिल में लिखे थो ऐं विराए थो। पुछो हुन खां दलील कहिड़ो आहे? इहो अल्लाह जे रसूल ते बहतान आहे। वेही सोचियो, तव्हांजे बारे में जेकॾहिं को ॻाल्हि करे, अदा फलाणे माण्हू अब्दुल मजीद जे बारे में ही ॻाल्हि कई, अब्दुल मजीद हीअं थो चवे, ऐं उन चई न हुजे, ख़बर पइजी वञेसि कावड़ बोल, मूं ते बहतान छो आई? जॾहिं मूं ॻाल्हि कोन कई आहे तो ॻाल्हि मूंॾां मनसूब छो कई? हिकिड़ो आम इंसान कावड़जी पवंदो। जॾहिं त अल्लाह जे रसूल जो फरमान बि दीन आहे, आम माण्हू जी ॻाल्हि दीन कोन्हे, उहो बि कावड़जे थो। पैगंबर जो त फरमान बि दीन आहे, अमल बि दीन आहे, ख़ामोशी बि दीन आहे। उन जे बारे में तव्हां पंहिंजे तरफ़ां कूड़ ठाहे कीअं था आणी सघो? तंहिंजे करे कंट्रोल में रखणो आहे। का बि अहिड़ी ॻाल्हि जेका माना अल्लाह जे रसूल जे बारे में हुजे, आलिम खां पुछो, मुहक़िक़ उलमा खां, सही हदीस सही आया कोन्हे, अॻिते मोकिलिया या न मोकिलिया। जॾहिं तहक़ीक़ थी वञे त अल्लाह जे नबी जो फरमान आहे, उन खां पोइ शेयर करे सघो था। अॻ में शेयर बि कोन्हे करणो, वरना तव्हीं बि गुनाह में भाङे भाईवार थी वेंदा, तमामु शरीक थी वेंदा। अहिड़े नमूने सां ॾिसो, अक़ीदे जो मामिलो एॾो सख़्तु आहे दीन इस्लाम जे अंदरि। बाज़ औक़ात अहिड़ा जुमिला माण्हू मामूली सम्झंदो आहे, पर इंसान खे शिरक ताईं पहुचाए छॾींदा आहिनि, कुफर ताईं पहुचाए छॾींदा आहिनि। सही बुखारी जी हदीस आहे, 500 गोरा रवाना थिया आहिनि मदीने खां मके, साल 6 हिजरी आहे, उमरो करण वञनि पिया। 1400 सहाबा गॾु आहिनि। मके ते मुशरिकनि जो कब्ज़ो आहे। मके खां कुझु ई ॿाहिरि मुशरिकीन मक्का अल्लाह जे रसूल खे ऐं सहाबा खे रोके छॾियो, तव्हांखे अॻिते वञण न ॾींदासीं, उमरो नथा करे सघो। उते अल्लाह जे प्यारे पैगंबर हिकिड़ो मुआइदो तय कयो, नो वार पैक्ट कुफारे मक्का सां। उन में मुख़्तलिफ़ शर्त आहिनि, फ़िलहाल बयानु कोन था करियूं, शराइत तय थी विया हलिया। अल्लाह अकबर, मुआइदो तहरीर थी वियो हलियो। 500 गोरा राति जो उते ई तरसी पिया। 1400 सहाबा गॾु हुजनि। अल्लाह जी कुदरत, उन ई राति बरसात वसी पई। बरसात अल्लाह जी रहमत आहे। बरसात वसे थी, पाण सहाबा खे फजर जी नमाज़ पढ़ाइनि था। फजर नमाज़ पढ़ाए उन खां पोइ सहाबा ना मोह करे वेठा। अल्लाह अकबर, मुहदसिन जी अज़मत ॾिसो। प्यारे पैगंबर जी हर अदा खे उन्हनि नक़ल कयो आहे, हर अदा खे उन्हनि यादि कयो आहे, उन मज़ा फ़िक़ही मसाइल जो इस्तेमाल कयो आहे। तंहिंजे करे माना उलमा मुहदसिन जो कौल आहे त जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाए वठे, सलाम वराए, दुआ हिकिड़ी पढ़ी, उन खां पोइ मुक़्तदिन ना मोह करे वे, छो पाण सॻो राब मुक़्तदिन ना मोह करे वेठा, नमाज़िन ना मोह करे वेठा। पोइ पाण सहाबा खां पुछनि था त ख़बर अथो तव्हांजे रब छा फरमायो आहे? सहाबा खे इल्म न हूंदो, धुका कोन हणंदा हुआ। जवाब ॾिना, अल्लाह रसूलहु आलम, अल्लाह वधीक ॼाणे थो या अल्लाह जो रसूल वधीक ॼाणे थो। पोइ पाण फरमाइनि था, अल्लाह ताला फरमाए थो, अस्बह मिन इबादी मोमिनुन बी व काफिरुन बिल कौकब। अॼोकी राति मुंहिंजे किन बाननि मूं ते ईमान जी हालत में सुबुह कई आहे ऐं सितारनि तारनि जे तासीर जो उन्हनि इनकार कयो आहे, ऐं किन बाननि कुफर जी हालत में सुबुह कई आहे, किन ईमान जी हालत में, किन कुफर जी हालत में। हिकिड़ी राति जे अंदरि ॾिसो, बाज़ औक़ात तब्दीली चंद घड़ियुनि में अची वेंदी आहे। मतां तव्हीं सम्झो त बाबा तब्दीली लाइ को वॾो अरसो दरकार हूंदो आहे। बाज़ औक़ात हिकिड़े जुमिले सां कुफर में ऐं हिकिड़े जुमिले सां इस्लाम में। जेकॾहिं सिर्फ़ु दिलि सां चवे थो ला इलाहा इल्लल्लाह, कुफर मज़ा इस्लाम में अची वञे हिकिड़े जुमिले सां। ऐं जेकॾहिं अहिड़ो जुमिलो चवे थो जंहिंसां रब नाराज़ थी वञे, हिकिड़े जुमिले सां इस्लाम मां ख़ारिज थी वञे। पाण सुगरा फरमाइनि था, अॼोकी राति अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजे किन बाननि
ईमान की हालत में सुबह कई है, किन वरी कुफर की हालत में सुबह कई है। वह अम्मा मन काल जिन चयो मुतिरना बिफज़लिल्लाहि व रहमतिही फज़ालिक मुमिनुन बी व काफिरुन बिल कौकब। मुझे जे बाने चयो अज जेका बरसात वसी है अल्लाह के रहमत ए फज़ल से वसी है, वो मूं ते ईमान रखण वारो है, सितारन के तासीर जो इनकारी है। वह अम्मा मन काल मुतिरना बिनोए कदा व कदा फज़ालिक काफिरुन बी व मुमिनुन बिल कौकब। जै मुझे बाने या गाल कई तजो की रात बरसात फलाने तारे जे असर जे करे वसी आ, वो मुझो कुफर करे थो, सितारन ते ईमान आने थो। ॾिसो हिकिड़ो जुमलो, जे कॾहिं समझे थी नेमत बरसात नेमत आ, या नेमत अल्लाह जे बजाए के बी मखलूक जे तरफा आहे, के बी मखलूक इनखे वसायो आहे, सितारो मखलूक आहे न, तो अल्लाह ताला जो कुफर करे हिकड़े जुमले जे करे। अड़े तरीके से तव्हां पान छोकरा वेठा आहिनि। हिकिड़ो सहाबी चवे तो अल्लाह जे रसूल के माशा अल्लाह व शियत, अल्लाह जे रसूल जी अल्लाह घुरे ऐं तव्हां घुरो। पाण घणो करे ॻाल्हि में इन शइ खे मामूली सम्झंदा आहियूं, बाबा अल्लाह अल्लाह जो रसूल जीअं चाहे, असांजे नज़दीक इन शइ जी का अहमियत कोन्हे। पर पाण सोगोरा तौहीद के मामले में केड़ा हसास हुआ तो के भी हवाले से कंहिंखे शक पैदा न थिए जो अल्लाह जो रसूल अल्लाह की उलूहियत में शरीक थी वियो, पाण फौरन मसलो साफ़ करे छॾींदा हुआ, ज़हन साफ़ करे छॾींदा हुआ। हालांकि ॾिठो वञे बाज़ार वाखाण पई थिए, जी अल्लाह घुरे तव्हां घुरो, माना अल्लाह खां पोइ अल्लाह की मशियत खां पोइ पैगंबर की मशियत जो ज़िक्र कयो पियो वञे। असां जहिड़ो दुनियादार हुजे तो ख़ुशि बि थी वञे हा, पर पाण सगोरा ॾिसो केतिरा हसास आहिनि अक़ीदे जे मामले में। पाण फरमाइनि था अजालतनी लिल्लाहि निद्दन, छा तो मूंखे अल्लाह जो शरीक बनाए छॾियो, रब सां तो मूंखे शरीक करे छॾियो। बल माशा अल्लाह वहदहू, बल्कि चओ अकेलो अल्लाह जीअं चाहींदो। तो अल्लाह जी मशियत मुंहिंजी मशियत छो गॾी, छो तो चयो त अल्लाह जी घुरे नबी घुरे। पाण सगुरा नाराज थी पिया, छो तो मामलो अक़ीदे जो। अड़े तरीके से ज़बान जो हिकिड़ो ॿियो वॾो ग़लत इस्तेमाल असां वटि दौर जे अंदरि आम आहे ऐं माण्हू को बि डप नथा कनि, उहो आहे के मुसलमान खे यकदम काफ़िर चवण, देर ई कोन कंदा आहिनि काफ़िर चवंदे। असांजा असलाफ कंहिंखे जल्दी काफ़िर कोन चवंदा हुआ। ही ख़ारजी फ़िरक़ो हेॾो वॾो ख़तरनाक, हेॾो वॾो ख़तरनाक फ़िरक़ो जे सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु सां जंग कई, पर सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु उन्हनि खे काफ़िर कोन चयो, सहाबा काफ़िर कोन चयो। अब्दुल्लाह बिन अब्बास मुनाज़रे जे लाइ वञे थो, ख़ारजियुनि सां मुनाज़रो करणु, जॾहिं उन जी मजलिस में पहुचे थो पहिरीं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह चवे थो। काफ़िर समझिया तो सलाम वराया, काफ़िर समझिया तो सलाम वराया, पर उन्हनि जो रवैयो छा हो सो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। उन्हनि सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास खे सलाम जो जवाब कोन ॾिनो, माना नऊज़ बिल्लाह उन्हनि बदबख्तनि अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खे मुसलमान कोन थियसि, सलाम जो जवाब कोन ॾिनो। होॾां सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास सलाम करे पियो, माना काफ़िर नथो चवे, काफ़िर नथो समझे। असांजा सलाफ यकदम कुफर जी फतवा कोन हणंदा हुआ। इहो तमाम हसास ऐं ख़तरनाक मामलो। पाण सुगरा फरमाइनि था जॾहिं को मुसलमान पंहिंजे ॿिए मुसलमान भाउ खे काफ़िर चवे थो, जेकॾहिं उहो काफ़िर न आहे त कुफर मोटी उन ते ईंदो, पाण काफ़िर थी वेंदो। वही सोचो, माना ही दो धारी तलवार आहे, हुनखे नथी वढे तोखे वढे छॾींदी, हू जेकॾहिं न आहे तूं थी वेंदे अॼु, ऐं तोखे कहिड़ी ख़बर यकदम तो फतवा लॻाए छॾी त काफ़िर आहे। हा, असांजा सलाफ चवंदा हुआ फलाणो माण्हू फलाणो टोलो उन जा अक़ाइद कुफरिया आहिनि। अक़ाइद कुफरिया चवण ऐं कंहिंखे काफ़िर चवण ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। अक़ाइद कुफरिया आहिनि, अक़ाइद शिरकिया आहिनि।
या चवंदा त फलाणो फ़िरक़ो उन जा जेके अक़ाइद आहिनि इहो फ़िरक़ो काफ़िर आहे, लेकिन मुतयन के हिकिड़े माण्हूअ खे काफ़िर कोन चवंदा हुआ। यादि रखी छॾियो, मुतयन कंहिंखे नालो वठी काफ़िर चवणु वॾो ख़तरनाक मामिलो, वॾो माना हसास मामिलो आहे। कॾहिं यकदमि फतवा न ॾियो। हा, हिकिड़ी जमात उनजा अक़ीदा माना अहिड़ा आहिनि जीअं हिकिड़ो माण्हू ख़त में नुबूवत जो इनकारी आहे, को टोलो असीं चई सघूं था इहे काफ़िर आहिनि। क़ुरान खे नथा मञनि, अल्लाह जी तौहीद खे नथा मञनि, प्यारे पैगंबर रिसालत खे नथा मञनि, जेकॾहिं अहिड़ो को टोलो आहे चई सघूं था काफ़िर आहे। पर हिकिड़े माण्हू खे नालो वठी मुतयन करे काफ़िर चवणु, उन में तमामु वॾी तहक़ीक़ ज़रूरत आहे, या तव्हांजी ज़िमेदारी कोन्हे। चओ त हिन अक़ीदा कुफ़र आहिनि, हिन अक़ीदा शिरक आहिनि, फतवा न हणो। आहिनि मुमकिन आहे उन माण्हू तौबा करे छॾी हुजे ऐं तूं इन जे करे ख़ुदि काफ़िर थी वञी। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो त ज़बान जो ग़लति इस्तेमालु इंसान खे बाज़ औक़ात किथे पहुचाए थो। असां वटि मुआशिरे में माना चुगल खोरी हिकिड़ी आम शइ आहे, बल्कि अॼुकल्ह जे दौर जो ईअं चइजे सभ खां बहितरीन विंदर इहा ई आहे त हिकु ॻाल्हि ॿुधी के मुसलमान खां हिकिड़े मुसलमान बि मुसलमान जे बारे में का निगेटिव ॻाल्हि पे कई, मनफ़ी ॻाल्हि पे कई, उहा ॿुधी फौरन ॿिए ताईं पहुचाईंदासीं। असीं सम्झूं पिया त ख़ैर खाई पिया करियूं। ख़ैर खाई कोन्हे, इहो ॿिनि मुसलमाननि खे विड़ाइणु आहे। जेका ॻाल्हि हुन ताईं पहुतल कोन हुई तो पहुचाए छॾी। हू शायदि तालुकात न बिगड़नि, हा, पर तुंहिंजे पहचान जे करे तालुकात बिगड़ी वेंदा, बि मुसलमान पाण में विड़ी पवंदा। तंहिंजे करे पाण सुगरनि फरमायो, सही मुस्लिम जी हदीस आहे, ला यदखुलुल जन्नत कत्तात, चुगल खोर जन्नत में दाख़िल न थींदो। ॾिसो न, हालांकि सची ॻाल्हि बि करे थो। मुसलमान जेको गिला पियो करे ॻाल्हि त सची आहे, पर ॿिए ताईं पहुचाए थो उन मुसलमान ताईं ॻाल्हि सची आहे, पर नतीजो छा आहे, जन्नत में कोन पियो वञे। ऐं होॾां ॿिनि मुसलमाननि खे परचाइण जे लाइ जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि करे थो जेका ख़िलाफ़ वाक़िआ आहे, सची बि कोन्हे, सची बि न आहे, ख़िलाफ़ वाक़िआ आहे, पर तव्हांजी नियत छा आहे त ॿ मुसलमान परची वञनि। मिसाल तौरु हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान खां नाराज़ आहे, तव्हांजी नियत आहे त परची वञनि, उनखे वञी तव्हां चयो दादा फलाणो या तुंहिंजी वॾी वाखाण करे रहियो, वॾी तारीफ़ पे कयां, तुंहिंजी तारीफ़ पे कयां, हालांकि बस ज़ाहिर इहा शइ ख़िलाफ़ वाक़िआ आहे। पर अल्लाह जे नबी फरमायो ॿिनि मुसलमाननि खे परचाइण जे लाइ अहिड़ी ॻाल्हि करे सघे थी। वेही सोचो, परचाइण जे लाइ ख़िलाफ़ वाक़िआ ॻाल्हि बि करे सघिजे थी ऐं विड़ाइण जे लाइ सची ॻाल्हि बि नथी करे सघिजे। तंहिंजे करे अल्लाह जे नबी फरमायो चुगल खोर जन्नत में न वेंदो। हिकिड़ो वाक़िओ तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। असांजे उस्ताद हिन दौर जे अज़ीम आलिम सैयद बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जो उन वटि हिकिड़ो जवायती हरी आयो, चयईं त शाह साहब फलाणे माण्हू तव्हांजे बारे में हीअ ॻाल्हि पे कई। शाह साहब हुनखे अज़ीम जवाबु ॾिनो, चदा हुन मूंखे पत्थर हयो हो, पत्थर मूं ताईं कोन पहुतो, विच रस्ते में किरी पियो, तो उहो किरियल पत्थर खणी मूंखे हणी छॾियो। हुन ॻाल्हि त कई हुई पर मूं ताईं त कोन पहुती हुई न, मूंखे सदमो त कोन पहुतो न। हाणे जॾहिं तूं मूं ताईं पहुचाईंदे, सही सिधी ॻाल्हि आहे, मूंखे सदमो पहुचंदो न, तकलीफ़ पहुचंदी न, तो को चङो कमु त कोन कयो, तो त रंजिशूं वधाए छॾियूं, घटायूं कोन। तंहिंजे करे चुगल खोरी वॾो गुनाह आहे। असीं के जाइ ते वेठा आहियूं, को मुसलमान ॿिए मुसलमान भाउ जी गिला करे पियो, अवल त गिला माण्हू ॿुधे ई न, पर जेकॾहिं ॿुधी वठे त पोइ उन मुसलमान भाउ ताईं न पहुचा, उनखे पाण ताईं महदूद करे छॾे, दफ़न करे छॾे, फितनू उते ई ख़तमु थी वेंदो। पर जेकॾहिं उन ताईं पहुचाईंदा, लाज़मी ॿई ॼणा विढ़ंदा ऐं तव्हांजो किरदारु मशकूक थी वेंदो, इज़तूं तव्हांजी बि कोन कंदो, सोचींदो हिन विड़ायो न मूंखे, ॿिन्ही जी नज़रनि में तव्हीं किरी पवंदा। तंहिंजे करे चुगल खोरी बि वॾो गुनाह आहे, छो त जहन्नम में पहुचाइण वारो आहे। अहिड़े तरीक़े सां मज़ाक करणु असांजे मुआशिरे में आम आहे, चर्चा मज़ाक खिल बोग, ऐं माण्हू घणो करे मज़ाक उन तां कंदो आहे
जंहिंखे पाण खां घटि सम्झे। जेकॾहिं को वज़ीर आज़म सदर आहे तव्हां कोन कंदो न, डप बि थींदो, ख़ौफ़ बि खाईंदो, पर को ग़रीब मिस्कीन हूंदो हुनखे चर्चा हणंदे बेइज़ती कंदे तव्हां का बि मन हबक कोन ॾेखारींदो। इन में तकबुर जी अलामत बि अची वञे, तकबुर बि अची वञे, ॿिए मुस्लमान खे हक़ीर सम्झी तव्हां हिन ते चर्चा हणो था न, तव्हां घटि वधि ॻाल्हायो था न, मस्करियूं करियो था, उनखे पाण खां घटि सम्झो था, माना तकबुर जो पहलू बि अचो वञे, तौहीन बि थिए थी। ॾिसो बाद औकात नतीजो छा थो निकिरे। हिकु दफ़े सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा, अल्लाह जे नबी जी घरवारी आहे, पर आयत वरी बि इंसान, सहाबी आहे, नबी त कोन्हे। अल्लाह जे रसूल ॿी घरवारी सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा सां के ॻाल्हि ते थोरो टकराव थी, औरतुनि में थींदो आहे जी। उनखे रुगो एतिरो चयाईं त तूं कद जी नंढड़ी आई, कद जी नंढड़ी आई, बिंदरी आई। ख़बर अल्लाह जे प्यारे पैगंबर ते पहुची वई। पाण फरमाईंदा लक़द क़ुल्त कलिमतन लौ मुज़जत बिमाइल बहर लमज़जतहु। ऐं आयशा तूं अहिड़ी ॻाल्हि कई आहे जेकॾहिं इन ई ॻाल्हि खे, इन कलमे खे समुंड जे पाणी में मिलायो वञे त पाणी जो रंग बदिलजी वञे। तो छो ये जुमला चए? कुरान में अल्लाह ताला सूरह हुजरात के अंदर भी चयो आहे मुसलमान मर्दनि तां मस्करी न कनि ऐं मुसलमान औरतुनि तां मस्करी न कनि। अवल त शरीयत के अंदर मस्करी का ना पसंदीदा शइ कोन्हे। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम बनी इसराइल खे ॿुधायो त ढगी फलाणी तव्हां कुर्बान करियो, उन्हनि अजीब अजीब जेके शर्त लागू कया। पोइ चवण लॻा मूसा छा तूं मज़ाक करीं थो? अऊज़ु बिल्लाहि अन अकून मिनल जाहिलीन, ऐं अल्लाह जी पनाह तलब करियां थो जो जाहिलनि मज़ा थियां। मुफ़स्सिरीन नुक़्तो लिखियो त मज़ाक करणु अजायो इहो जाहिलनि जो कमु आहे। मूसा अलैहिस्सलाम छा जो अल्लाह जी पनाह तलब करियां थो जो जाहिलनि मां थियां, मस्करियूं करियां। पैगंबर मस्करी कोन कंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी हर ॻाल्हि संजीदा हूंदी आहे। ऐं इन ई हवाले सां ॿुधाईंदो हलां, हिन दौर जे अंदरि केतिरा अहिड़ा मौलवी तव्हांखे मिली वेंदा जिन जूं तकरीरूं सिर्फ़ मस्करी, सिर्फ़ चर्चा। माण्हू ॿुधण वेंदा आहिनि, बाबा हलो इंजॉय करे अचूं, डिप्रेशन दूर करे अचूं। पर आउं पुछां थो, अहिड़ी तकरीर ॿुधण खां पोइ छा दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थींदो? क़यामत जो ख़ौफ़ पैदा थींदो? अमल जो जज़्बो पैदा थींदो? बल्कि दिलि मुर्दा थी वेंदी। हिकिड़ी शइ नोट करे छॾियो, अॼु ताईं को जवाब कोन ॾेई सघियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि केतिरा दुरूस ॾिना, केतिरा ख़ुतबात ॾिना, हिकु अहिड़ी तकरीर कोन्हे जो पाण सगोरनि को दर्स ॾिनो हुजे, तकरीर कई हुजे ऐं सहाबा ट्रैक ॾेई खिलिया हुजनि। हिकिड़ो वाक़ियो कोन थो अचे अहादीस कुतब में, ऐं उनजे मुक़ाबले में केतिरा वाक़िया। इंशाअल्लाह कॾहिं मौक़ो मिलियो त पूरो ख़ुतबो हिन ते ॾींदुसि त अल्लाह जे रसूल ख़ुतबो ॾिनो, सहाबा रुना आहिनि, केतिरा ई वाक़ियात आहिनि। हिकु दफ़े अज़ाब क़ब्र जो ज़िक्र कयाऊं, सहाबा जी रुना मथे ते कपिड़ो विझी उछगारूं निकिरी वयूं। अंदाज़ो लॻायो, हिकु दफ़े पाण सहाबा खे नसीहत कनि था। हिकिड़े साहबी उथी चयो अल्लाह जा रसूल, लॻे ईअं थो ॼण मोकिलाणी वारी नसीहत हुजे, तव्हीं दुनिया मां वञण वारा आहियो, असां जूं अखियूं जेके तिन मां पाणी वहे पियो, लुड़क वहनि पिया, ॼण तव्हांजी नसीहत मोकिलाणी वारी नसीहत हुजे। साहबा रोंदा हुआ। लेकिन अॼु मौलवियुनि जूं तकीरूं ॿुधी माण्हू टहक ॾेई खिलनि था। अल्लाह जे रसूल अहिड़नि जेके माना माण्हुनि जे लाइ सख़्तु वईद ॿुधाई आहे। 3 दफ़ा पाण फरमाइनि था हिननि जे लाइ वैलुल लिल्लज़ी युहद्दिसु बिल हदीस। उन माण्हू लाइ वैल आहे अल्लज़ी युहद्दिसु बिल हदीस, जेको का ॻाल्हि बयानु करे थो फयक्ज़िबु, पोइ कूड़ ॻाल्हाए थो, ले युज़हिक बिल क़ौम, तां त माण्हुनि खे खिलाए, वैलुल लहू। वरी 2 दफ़ा आख़िर में चवनि था उन जे लाइ हलाकत आहे। शुरू में 1 दफ़ो, आख़िर में 2 दफ़ा, 3 दफ़ा चवनि था उन लाइ तबाही आहे। जेको अहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु करे थो जो माण्हू खिलनि ऐं कूड़ ॻाल्हाए थो। इहे ख़तीब जेके आहिनि घणो करे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, कूड़ा वाक़िया ॿुधाए माण्हू खे खिलाईंदा आहिनि ऐं माण्हू ख़ुशि पिया थींदा आहिनि।
वॾो को आलिम आहे। इहा आलिम कोन्हे, आलिम जे नाले ते दाग़ आहिनि। इहे उम्मत जा ॾुहारी आहिनि जेके माण्हुनि जी दिलनि मज़ा अल्लाह जो ख़ौफ़ कढनि पिया, क़यामत जो ख़ौफ़ कढनि पिया, बेअमल बणाइनि पिया। हिननि जूं तक़रीरूं ॿुधण खां पोइ बाअमल को थींदो? अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो, जेकॾहिं को माण्हू पाड़ेसरी खे ईज़ाए थो पंहिंजी ज़बान सां, इहो वॾो गुनाह आहे, जहन्नम में पइजी सघे थो। पाड़ेसरी जेको तव्हांजे पाड़े में वेठल आहे न, गैर मुस्लिम छो न हुजे, दीन चवे थो उन सां बि सुहिणो सलूक करिणो। अल्लाह जे रसूल ॾिसो, छोकिरो आहे पाड़े में यहूदी, संदन मजलिस में अची वेंदो हो, कुझु ॾींहं कोन ॾिठाऊं, साहबा खां पुछंदा किथे आहे, साहबा चयोसीं बीमार आहे, पाण सुगुरा हली विया इयादत करण जे लाइ, तबियत पुछण जे लाइ। तबियत पुछी इस्लाम जी तबलीग कनि था। सही बुखारी जी रिवायत आहे, छोकिरो मुसलमान थी वियो। या प्यारे पैगंबर अखलाक। सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस घर में बकरी ज़बह कई, गुलाम खे चयाई ही पाड़े में जेको यहूदी वेठो आहे, यहूदी आम तौर ते मुसलमाननि जो दुश्मन हूंदा हुआ, अॼु ताईं ॾिसो आहिनि, जेकी कुझु थिए पियो तव्हांजे साम्हूं फ़लस्तीन जे अंदरि, केतिरो ज़ुल्म कनि पिया। हमेशह मुसलमाननि सां दुश्मनी रही आहे, दिल में बुग़्ज़ अथनि, पलीती अथनि, साड़ हसद अथनि, मुसलमाननि जा वॾा दुश्मन इहे आहिनि। पर उन जे बावजूद अब्दुल्लाह बिन अमर बिन आस चयो त बाबा आयत पाड़ेसरी, आयत पाड़ेसरी। पोइ चयईं त मूंखे अल्लाह जे रसूल जो फरमान यादि आहे त जिब्राइल मूं वटि हली आयो, पाड़ेसरियुनि जे बारे में एतिरो ताक़ीद कयाई जो मूं सम्झो त हाणे पाड़ेसरी विरसे में बकदार थी वेंदो, मीरास ते माल मजाम उनखे मीरास मिलंदी, एतिरो पाड़ेसरी जो हक़ आहे। साहबा वेठा आहिनि मदीने जे अंदरि, इब्न हिब्बान जी हदीस आहे, साहबा चवंदा अल्लाह जे रसूल मदीने जे अंदरि हिकिड़ी औरत आहे, वॾी रेकोकार आहे, निमाज़ूं फर्ज़ छा तहजुद पढ़ंदी आहे, ज़कात बि ॾींदी आहे ऐं सदकात बि ॾींदी आहे, रमज़ान जा रोज़ा बि रखंदी आहे, नफ़ली रोज़ा बि रखंदी आहे। गैर अन्नहा तोज़ी जीरानहा बिलिसानिहा, पर हिकिड़ो कमु कंदी आहे, पंहिंजी ज़बान सां पाड़ेसरियुनि खे ईज़ाईंदी आहे। आहे मुसलमान, छो त निमाज़ जी ॻाल्हि पई थिए, रोज़े ऐं ज़कात जी ॻाल्हि पई थिए, पाड़ेसरियुनि खे ईज़ाईंदी आहे ज़बान सां। पाण सगोरनि का बि हबक कोन ॾेखारी, न का देर कई, पाण फ़इन्नहा फ़िन्नार या जहन्नम में। केॾा हुई नमाज़ूं, रोज़ा, ज़कात, सिर्फ़ु पाड़ेसरियुनि खे ईज़ाइण। ज़बान सां ईज़ाइण जो माना छा आहे? बोहतान हणणु, गार गंद करणु, गिला ग़ीबत करणु, मस्करी करणु, उन्हनि ते कूड़ हणणु, इहो सभु ईज़ाइण आहे। ज़बान सां ईज़ाइण आहे, मस्करियूं करणु, कूड़ हणणु, बोहतान हणणु, चर्चा हणणु, ग़ीबत करणु, सभु ज़बान सां ईज़ाइण में शामिल आहे। वरी साहबा चयो अल्लाह जे रसूल मदीने में हिकिड़ी ॿी औरत बि आहे, उहा फ़र्ज़ निमाज़ पढ़ंदी आहे, नफ़ली निमाज़ूं बि एतिरियूं कोन थी पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखंदी आहे, नफ़ली रोज़ा बि कोन थी रखे, ज़कात ॾींदी आहे, सदकात बि कोन ॾींदी आहे, पर पाड़ेसरियुनि खे ज़बान सां नाहे ईज़ाईंदी। पान फरमाईंदा इन्नहा फिल जन्नति, इहा औरत जन्नत में आहे। ॾिसो केॾी वॾी अहमियत आहे। हिकु त पाड़े जो हक़, ॿी ॻाल्हि त पाड़ेसरियुनि खे ज़बान सां ईज़ाइण केॾो वॾो गुनाह आहे। ख़ुशूसन असांजूं भेनरूं, उन्हनि जे अंदरि इहा आदत ज़्यादा हूंदी आहे, औरतुनि जे अंदरि, त पाड़े जे अंदरि जेके औरतूं आहिनि तिन ते इल्ज़ाम हणणु, बौतान तराशी करणु, गिला ग़ीबत करणु, चर्चा हणणु, मस्करियूं करणु, इहा शइ इंतिहाई नापसंदीदा आहे। इस्लाम इन खे नापसंद करार ॾिनो आहे। छो? इन में बि तकबर जो पहलू आहे। तव्हां उनखे पंहिंजो पाण खां घटि सम्झो था न, तॾहिं चर्चा था हणो न, तॾहिं घटि वधि था ॻाल्हायो। त ज़बान जेका आहे दोस्तो इंतिहाई अहम शइ आहे। पाण सुगरा फरमाइनि था, तिरमिज़ी रवायत आहे त जॾहिं सुबुह थींदी आहे हर ॾींहुं, त जिस्म जा सभु उज़वा ज़बान खे मिंथ मेड़ कंदा आहिनि, उनजे अॻियां आजिज़ी कंदा आहिनि त अलाह खां डिॼ। सभु उज़वा चवंदा आहिनि अलाह खां डिॼ, जेकॾहिं तूं सिधी हूंदे असीं सभु सिधा हूंदासीं, तूं टेढ़ी थी वई असीं टेढ़ा थी वेंदासीं। सभु उज़वा माना ज़बान खे मिंथ मेड़ कंदा आहिनि। एतिरे क़दुरु ज़बान जेका सा अहम शइ आहे, जन्नत में पहचान वारी बि आहे। नेकी जा कम करियो, क़ुर जी तिलावत करियो,
अल्लाह जो ज़िक्र करियो, नेकी जी ॻाल्हि माण्हुनि खे ॿुधायो, चङाई जी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांखे जन्नत में पहुचाइण वारी आहे। ऐं जेकॾहिं इन जो नाजाइज़ इस्तेमालु तव्हां करियो, इहा ज़बान तव्हांखे जहन्नम जे अंदरि पहुचाईंदी। हीउ त वॾो मौज़ू आहे। केतिरा अञा ॿिया वाक़ियात आहिनि जो ज़बान जे करे इंसान माना जहन्नम जे अंदरि पहुची वञे थो। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे पंहिंजी ज़बान ते कंट्रोल अता फरमाए, उनजो सही इस्तेमालु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ॿिए मुस्लमान भाउ जे बारे में ख़ैरख़ाई अता फरमाए। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।